वाह वजह भेंट कर दो रुपए पेशाब करन हो जा तो अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक्त असां पुॻा आहियूं पंहिंजे दोस्त सफ़दर जे घर। ही सफ़दर जे घर जो गेट आहे ऐं असां हिन वक़्तु सफ़दर जे ॻोठ पहुता आहियूं। हिते थोरो कमु रहियल आहे, उहो कंदासीं। हाणे असां हारून आयो आहे सफ़दर भाई खे, पर अञा ताईं निकितो न आहे। ॾिसूं केॾी महिल थो निकिरे। असांजो दोस्त सफ़दर भाई अची वियो हिन महिल। वालेकुम सलाम। जय उस्ताद जो ॾाढी देरि कयो निकिरण में। देर थी वई ॾाढी उस्ताद। निंड पिया आहियो छा? निंड पिया हुआसीं तव्हांजे इंतज़ार में। चलो ठीकु। उस्ताद वज़ीर अचे पोइ तव्हांजे मथे। दोस्तों ही आहे पोयों मस्जिद। हिते असां आयासीं, असांजो दोस्त आहे, उहो कमु कराए थो मस्जिद जो। ज़वार सिकंदर चांडियो जो नालो आहे। उहो हिन वक़्तु न आहे हुते, थोरो असां कम सां उन वटि आयासीं। सो कॉल कईसीं, कॉल नथो खणे पियो, शायदि कंहिं कम में मसरूफ़ आहे। सो उन जो असां हिते वेट कंदासीं जेसि ताईं उहो अचे। अधे ज़वार सां ॻाल्हायोसीं, उहो ख़ैरपुर मीरस वियो आहे कंहिं कम सां। हीअ आहे ज़वार जो दुकान। सो हिते ॿियो भाऊ असां सां मिलियो आहे। असल में कमु हुयो, मोबाइल हुई ज़वार वटि असांजी, सो उहा खणणी आहे। हाणे भाऊ हुननि जे घर वियो आहे, मोबाइल उहा खणी करे ईंदो, उहो असांखे ॾींदो, पोइ असां हितां वापसि रवाना थींदासीं। अदा हे आहे मोबाइल, आई आहे ज़वार। तव्हांजो छा थिए था? चाचो अदा ही मस्जिद जो कमु हले थो पियो। ॾिसो उस्ताद वारा कम खे लॻा पिया आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त उस्ताद कमु करे रहियो आहे। उस्ताद सीनियर कारीगर आहे असांजे हिन ॻोठ जो। भाई मारो मुझे, मारो मुझे, ये मजाक हो रहा है। एक सेकंड यार, मजाक हो रहा है। उस्ताद ठीक है बाबा, कम सही थो हले न उस्ताद? का तकलीफ़ वग़ैरह? अल्लाह ख़ैर करो। काथे अचां पोइ अचे ने मिठे थे बे अचे, मिठे थे बे कौड़े थे बे? मिठे थे बे अचे, पोइ उते वरी कमु आहे, उहो कमु कयूं। बसि शाम वरी इंशाल्लाह हलंदासीं होटल ते, मानी खाईंदासीं। विच में खणी आन, बस विच में तेज़ आहे, विच में खणी आ, तेज़ आहे मसालो, विच में खणी आ, सही आहे। फाइनली दोस्तों हिन वक़्तु असां हिते पुॻा आहियूं। ॾिसो हिते असांजा उस्ताद कारीगर सभु हिते बीठा आहिनि। उस्ताद हेॾे लेट्रिन में भॼी वियो। वाह वजह भेंट कर दो रुपए पेशाब करन हो जा तो यार उस्ताद जो कम ॾिस। वो उस्ताद निकल बाहर भला। अब ही उस्ताद असांजो हिन घर जो मालिक आहे। माशाल्लाह ॾिसो टाइल लॻी पई आहे। हे ॾिसो दीवारूं स्पेशल VIP घर। हे ॾिसो डिज़ाइनिंग में घर आहे। उस्ताद तव्हांजो घर आहे न ही? वो उस्ताद, वो उस्ताद उस्ताद हे ॾिसो वाह उस्ताद असांजो जो घर स्पेशल VIP। ॾिसो बेड लॻा पिया आहिनि, ॾाढा अजबा सोफ़ा, वेहण जो इंतज़ाम। थक कई उस्ताद थोरे कमरे में सुम्हो न। हे असांजो सीनियर उस्ताद, पर सॼो ॾींहुं अलाए छो जी अधु ज़िंदगी लेट्रिन में हूंदी आहे। उस्ताद छो तुंहिंजी अधु ज़िंदगी लेट्रिन में आहे? मसाई मसलो उथे घणो बाबा कुझु घटि खाईंदो कर न। खाइण जो न आहे, उथण सां आहे न। ऐं हे मिटी कीड़ो आहे, कमाए में मानी लाए पी पुटनि जो ॿिन्ही जो सख़्तु मुक़ाबिलो थो हले। हे तार उस्ताद टुटी पई थी, कलश जी विझेसि उस्ताद। दोस्तों क्लच तार टुटी पई गाड़ी जी, उहा मटाईसीं। हाणे ओके थी वई आहे। हाणे सिधो हलूं था पंहिंजे ॻोठ।